ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ 20/11/2024। मिठा मिठा बाप दर चवंदा मीठे मीठे ॿार मनमना भव जे वशीकरण मंत्र साईं तव्हां माया ते जीत पाए सघंदा आहियो। इहो ई मंत्र सभिनि खे यादि दिलायो। कृष्णा हिन बेहद जे ड्रामा में सभिनि खां ज़बरदस्त लेबरर्स केरु केरु आहिनि ऐं कीअं। उत्तरा हिन पुराणी दुनिया जी सफ़ाई करण वारा सभिनि खां ज़बरदस्त लेबरर्स आहिनि। ये नेचुरल क्लैमिटीज़, धरती हिलंदी, बाढ़ ईंदी, सफ़ाई थी वेंदी। इन जे लाइ भॻवान कंहिंखे डायरेक्शन न ॾींदा आहिनि। बाप कीअं ॿारनि खे डिस्ट्रॉय कंदा, ये त ड्रामा में पार्ट आहे। रावण जो राज्य आहे न, इनखे गॉडली क्लैमिटीज़ न चईंदासीं। ओम शांति। बाप ही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि ॿार मनमना भव। ईअं न कि ॿार वेही बाप खे सम्झाए सघंदा आहिनि। ॿार न चईंदा शिव बाबा मनमना भव, न। ईअं त भल ॿार आपस में वेही चिट चैट कंदा आहिनि, राय कढंदा आहिनि, परंतु जो मूल महामंत्र आहे उहो त बाप ई ॾींदा आहिनि न। मनमना भव गुरु माण्हू मंत्र ॾींदा आहिनि न। ये रिवाज काथां खां निकितो। ये बाप जो नई सृष्टि रचण वारा आहिनि, वो पहिरियों मंत्र ॾींदा आहिनि मनमना भव। इन जो नाम ई आहे वशीकरण मंत्र, अर्थात माया ते जीत पाइण जो मंत्र। ये कोई अंदर में जपणो न आहे, ये त सम्झाइणो हूंदो आहे। बाप अर्थ सहित सम्झाईंदा आहिनि न। ये मंत्र ॾेई असांखे अर्थ सहित सम्झाईंदा आहिनि। भल गीता में आहे, परंतु अर्थ कोई सम्झंदो ई न आहे। ये गीता जो एपिसोड आहे। भल गीता में आहे, ये वशीकरण मंत्र आहे, माया ते जीत पाइण जो मंत्र आहे। ये सम्झणो हूंदो आहे कि ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे हलूं, बाबा जी श्रेष्ठ मत ते हलूं। त गीता में आहे, लेकिन कोई सम्झंदो न आहे। ये गीता जो एपिसोड भी आहे, परंतु सिर्फ़ु नाम बदिली करे छॾियो अथनि। केतिरी वॾा पुस्तक आदि भक्ति मार्ग में ठाहींदा आहिनि। वास्तव में ये त ओवरली बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप जी आत्मा में ज्ञान आहे, ॿारनि जी बि आत्मा ही ज्ञान धारण कंदी आहे। बाक़ी सिर्फ़ु सहज करे सम्झाइण लाइ ये चित्र आदि ठाराया अथई बाबा। त ॿारनि जी बि बुद्धि में सॼो नॉलेज आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, ॿियो कोई खंड न हुयो। पोइ बाद में ये खंड ऐड थिया, त उहो बि चित्र हिकु कोने में रखी ॾियणो खपे। हिते तव्हां दिखलाईंदा आहियो भारत में इन्हनि जो राज्य हुयो, त ॿियो कोई राज्य ई न हुयो। हाणे त केतिरा ढेर धर्म आहिनि, पोइ ये सभु न रहंदा। ये आहे बाबा जो प्लान। उन वीचारनि की केतिरी चिंता लॻल आहे न। तव्हां ॿार सम्झंदा आहियो, ये त बिल्कुलु ठीकु आहे, लिखल बि आहे न। बाप अची करे ब्रह्मा द्वारा स्थापना कंदा आहिनि। कंहिंजी? नई दुनिया जी। यमुना जो कंठो इहा आहे कैपिटल। हुते हिकु ही धर्म हूंदो आहे। झाड़ बिल्कुलु नंढो आहे। हिन झाड़ जो ज्ञान बि बाप ई अची करे असांखे ॾींदा आहिनि, है न। हिन झाड़ जो ज्ञान बि बाप ई अची करे ॾींदा आहिनि। चक्र जो ज्ञान ॾींदा आहिनि। सतयुग में हिकु ही भाषा हूंदी, ॿियो कोई भाषा हूंदी ई न। तव्हां
सिद्ध करे सघंदा आहियो हिकु ई भारत, हिकु ई राज्य, हिकु ई भाषा हुई। पैराडाइस में सुख शांति हुई, दुख जो नाम निशान न हुयो। पैराडाइस में सुख शांति हुई, दुख जो नाम निशान न हुयो। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु हुयो न। बाबा चवनि था हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु हुयो, दुख जो नाम निशान ई न हुयो। भारत नयो हुयो त आयु बि ॾाढी वॾी हुई, छो जी पवित्रता हुई। कंहिंजी शरीर जी आयु बि वॾी हुई। पवित्रता में मनुष्य तंदुरुस्त रहंदा आहिनि। अपवित्रता में ॾिसो मनुष्यनि जो छा हाल थी वियो। वेही वेही अकाले मृत्यु थी वेंदी आहे। जवान बि मरी पवंदा आहिनि। दुख केतिरो थींदो आहे न, उते अकाले मृत्यु थींदी न आहे। फुल एज थींदी आहे, पीढ़ी ताईं अर्थात बुढ़ापे ताईं कोई मरदो ई न आहे। ये कारण छा आहे? अपवित्रता आहे हिन दुनिया में। इन करे अॼुकल्ह बाबा चवनि था वेठे वेठे मरी वेंदा आहिनि, जवान बि मरदा था वञनि। लेकिन कंहिंखे चओ विकार में न वञो त चईंदा न, इहा कीअं थी सघंदो न। सभु विकारनि जे कारण ई शरीर जी आयु घटि थींदी वेंदी आहे न। त बाबा जो सम्झाइनि था, कंहिंखे बि सम्झायो त इहो बुद्धि में विहारणो आहे कि बेहद जे बाप खे यादि करो। उहो ई पतित पावन, उहो ई सदगति दाता आहिनि। तव्हां वटि इहो नक्शो बि हुजिणो खपे त सिद्ध करे सम्झाए सघो। अॼु जो नक्शो आहे इहो, कल्ह जो नक्शो आहे इहो। कोई त सुठी रीति ॿुधंदा बि आहिनि। इहो पूरो सम्झाइणो हूंदो आहे न। इहो भारत अविनाशी खंड आहे। जॾहिं इहो देवी देवता धर्म हुयो त ॿियो कोई धर्म ई न हुयो। हाणे उहा आदि सनातन धर्म आहे ई न। इहे लक्ष्मी नारायण काॾे विया कोई ॿुधाए न सघंदा। कोई में ताक़त न आहे ॿुधाइण जी। तव्हां ॿार ॼाण सुठी रीति रहस्य युक्त सम्झाए सघंदा आहियो। हिन में मुंझण जी दरकार न आहे। तव्हां सभु ॼाणंदा आहियो, पोइ रिपीट बि करे सघंदा आहियो। तव्हां कोई खां बि पुछी सघंदा आहियो इहे काॾे विया। तव्हांजो प्रश्न ॿुधी करे चकित थी वेंदा। तव्हां त निश्चित सां ॻाल्हाईंदा आहिनि कि इहे बि 84 जन्म वठंदा आहिनि। बुद्धि में त आहे न। तव्हां झटि चईंदा सतयुग नई दुनिया में असांजो राज्य हुयो। हिकु ई आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। पहिरियों त हुननि खां पुछो लक्ष्मी नारायण जे लाइ, पोइ हुननि खे ॿुधायो। पूरी ॻाल्हियूं। ॿियो कोई धर्म ई न हुयो। एवरीथिंग न्यू हुयो। हर चीज़ सतो प्रधान हूंदी आहे न। सोनो बि केतिरो अथाह हूंदो, केतिरो सहज निकिरंदो हूंदो, जो पोइ ईटियूं मकान आदि ठहींदा हूंदा। हुते त सभु कुझु सोने जो ई हूंदो आहे। खानियूं सभु नई थी वेंदियूं आहिनि। इमिटेशन त निकिरंदी न आहे, जबकि रियल ॾाढा हूंदा। रियल ॾाढा आहिनि। हिते रियल जो नाम न आहे। इमिटेशन केतिरो ज़ोर आहे। इनखे चइबो आहे मतिलबु कूड़ी चीजियूं, मिलावटी चीजियूं। इन करे इनखे चइबो आहे कूड़ी माया, कूड़ी काया। हिते त संपत्ति बि कूड़ी आहे। हीरा मोती अहिड़ा क़िस्म जा निकिरंदा आहिनि जो पतो बि न पई सघंदो आहे कि सचो आहे या कूड़ो आहे।
जो एतिरो थींदो आहे जो परखी न सघंदा आहिनि। कूड़ो आहे या सचो आहे, हिते त इहे कूड़ी चीजियूं आदि हूंदियूं, हुते त इहे कूड़ी चीजियूं आदि हूंदियूं ई न आहिनि। विनाश थींदो त सभु धरती सां हली वेंदा। एतिरा वॾा वॾा पत्थर, हीरा आदि मकाननि में लॻाईंदा हूंदा, उहे सभु काॾे काॾा खां आया हूंदा। केरु कट कंदो हूंदो। इंडिया में बि एक्सपर्ट ॾाढा आहिनि, होशियार हूंदा आहिनि, पोइ हुते इहा होशियारी खणी हलंदा। त बाबा चईंदा आहिनि हिते वैसे बि अंत में कम जी चीजियूं रहंदियूं, ऐं हितां जा जेका बि इहे हुनर आहे उहे हुते ईंदियूं। लेकिन बाबा केरु माण्हू जो हुते वञी करे उहा नई दुनिया ठाहींदा, पोइ दुनिया ठही वेंदी, पोइ त सभु ख़तमु थी वेंदो न पुराणो। इंडिया में बि एक्सपर्ट ॾाढा हूंदा आहिनि, होशियार हूंदा आहिनि न, पोइ हुते इहा होशियारी खणी करे ईंदा। ताज आदि सिर्फ़ु हीरे जा थोरी ठहींदा, उहे त बिल्कुलु रिफाइन सचा हीरा हूंदा आहिनि। ये बिजली, टेलीफोन, मोटर आदि पहिरियों कुझु बि न हुयो। बाबा हिन लाइफ जे अंदरि ई छा कढियो अथई। 100 वर्ष आयु, 100 वर्ष थिया आहिनि जो इहे सभु निकिरंदा आहिनि। मतिलबु जॾहिं खां शिव बाबा ईंदा आहिनि तॾहिं खां इहे सभु, या हुन खां थोरो पहिरियों खां इहे सभु चीजियूं तयारु थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि। वॾे ते वॾो एक्सपर्ट हूंदा आहिनि। हाणे ताईं सिखंदा रहंदा आहिनि, होशियार थींदा रहंदा आहिनि। इहे बि ॿारनि खे साक्षात्कार करायो आहे। हुते हेलीकॉप्टर्स बि फुल प्रूफ हूंदा आहिनि। ॿार बि ॾाढा सतो प्रधान शुरुड़ बुद्धि जा हूंदा आहिनि। अॻियां थोरो हलो, तव्हांखे सभु साक्षात्कार थी वेंदा। जीअं पंहिंजे देश जे नज़दीक ईंदा आहिनि त झाड़ ॾेखारे में ॾींदा आहिनि न, अंदरि में ख़ुशी थींदी आहे। हाणे घर आयो की आयो, हाणे त अची करे पहुचिया, पिछाड़ी में तव्हांखे बि साक्षात्कार थींदो रहंदो। ॿार सम्झंदा आहिनि मोस्ट बिलवेड बाबा आहे, उहो सुप्रीम आत्मा आहे। उन्हनि खे सभु यादि कंदा आहिनि। भक्ति मार्ग में तव्हां बि यादि कंदा हुयो न परमात्मा खे, परंतु इहे मालूम न हुयो कि उहो वॾो आहे या नंढो आहे। ॻाईंदा बि आहियूं, चमकदा आहे अजब सितारो भ्रुकुटी जे विच में, त ज़रूरु बिंदी मिसल हूंदो न। उन्हनि खे चइबो आहे सुप्रीम आत्मा माना परमात्मा। उन में ख़ूबियूं त सभु आहिनि। ज्ञान जो सागर आहे, छा ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, उहो त जॾहिं ॿुधाइनि तॾहिं मालूम पइजी वञे। तव्हां बि पहिरियों ॼाणंदा हुयो छा सिर्फ़ु भक्ति ई ॼाणंदा हुयो, हाणे तव्हां सम्झंदा आहियो वंडर आहे। आत्मा खे इन अखियुनि सां ॾिसी न सघंदा आहियूं त बाप खे बि भुलिजी वेंदा आहिनि। ड्रामा में पार्ट ई अहिड़ो आहे, जंहिंखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि उन्हनि जंहिं असांखे विश्व जो मालिक ड्रामा में पार्ट ई अहिड़ो आहे कि बाबा खे भुलिजी वेंदा आहियूं। जंहिंखे विश्व जो मालिक ठाहींदो हुनजो नाम मुंहिंजे नाम जी जॻह विझी छॾियो अथनि, ऐं ठाहिण वारे जो नाम गुम करे छॾियो अथनि। श्री कृष्ण खे त्रिलोकीनाथ वैकुंठनाथ चई छॾींदा आहिनि। अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि, सिर्फ़ु बड़ाई करे वठंदा आहिनि। भक्ति मार्ग में अनेक ॻाल्हियूं वेई ठातियूं अथनि। चईंदा आहिनि भॻवान में एतिरी ताक़त आहे, उहा 1000 सूर्य खां तेज आहे न। भक्ति मार्ग में अनेक ॻाल्हियूं वेई ठाते अथनि।
चईंदा आहिनि कि उहा अनेक हज़ार सूर्य खां तेज आहे, सभिनि खे भस्म करे ॾींदो। अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ठाहे छॾियूं अथनि। बाप चईंदा आहिनि मां ॿारनि खे जलाईंदमि कीअं, ईअं त न थी सघंदो आहे। ॿारनि खे बाप डिस्ट्रॉय कंदा छा? न, इहे त ड्रामा में पार्ट आहे। पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। पुराणी दुनिया जे विनाश जे लाइ सभु नेचुरल कैलेमिटी, सभु लेबरर्स आहिनि। हाणे हिन पुराणी छीछी दुनिया खे ख़तमु करण लाइ ये नेचुरल कैलेमिटी सभु लेबरर्स आहिनि। केतिरी ज़बरदस्त लेबर्स आहिनि न। ईअं न कि इन्हनि खे बाप जो डायरेक्शन आहे कि विनाश करो, न। तूफ़ान लॻंदा आहिनि, फेमिन ईंदो आहे, भॻवान चईंदा आहिनि छा ये करो, न। ये त ड्रामा में न हूंदा। प्रकृति सां छेड़छाड़ कंदे समय भॻवान खां पुछियो छा? त हाणे जॾहिं प्रकृति खां छेड़छाड़ कई अथव त डिस्ट्रक्शन थिए थो, त इन में भॻवान छा करे? भॻवान थोरी थो कुझु करे। ये त ड्रामा में पार्ट आहे। बाप न चईंदा आहिनि बॉम्ब्स ठाहियो। इहे सभु रावण जी मत चईंदा आहिनि। इहा ठहियल ड्रामो आहे। रावण राज्य आहे त आसुरी बुद्धि थी वेंदी आहे। केतिरा मर्द आहिनि, आख़िरी सभु जलाए ॾींदा। ये ठहियल हिकु ड्रामो आहे जो रिपीट थींदो ई रहंदो आहे। बाक़ी ईअं न कि शंकर आँख खोलण सां विनाश थी वेंदो। बाक़ी ईअं बि न सोचणो आहे कि शंकर अखि खोलण सां विनाश थी वेंदो। इनखे गॉडली कैलेमिटीज़ बि न चईंदासीं। ये नेचुरली आहे। हाणे बाप तव्हां ॿारनि खे श्रीमत ॾियनि था, कोई खे दुख आदि ॾियण जी ॻाल्हि न आहे। बाप त आहे ई सुख जो रास्तो ॿुधाइण वारो। ड्रामा प्लान अनुसार मकान पुराणो थींदो ई वेंदो आहे। बाप बि चईंदा आहिनि ये सॼी दुनिया पुराणी थी वई आहे, ये खलास थियणी आहे। आपस में लड़दा ॾिसो कीअं आहिनि। आसुरी बुद्धि आहे न। जॾहिं ईश्वरीय बुद्धि आहे त कोई बि मारण आदि जी ॻाल्हि ई न आहे। बाप चईंदा आहिनि मां त सभिनि जो बाप आहियां। सभिनि असांखे सभु ते प्यार आहे। बाबा ॾिसंदा आहिनि हिते, पोइ अनन्य ॿार तरफ़ ई नज़र वेंदी आहे। जो बाप खे ॾाढो बाप चईंदा आहिनि मां सभिनि जो बाप आहियां। असांजो सभु ते प्यार आहे। बाबा ॾिसंदा हिते आहिनि, पोइ बि अनन्य ॿारनि तरफ़ नज़र वेंदी आहे। जो ॾाढो प्रेम सां मूंखे यादि कंदा आहिनि, सर्विस बि कंदा आहिनि। हिते वेठे नज़र बाबा जी सर्विसेबल ॿारनि तरफ़ हली वेंदी आहे। कॾहिं देहरादून, कॾहिं महर, कॾहिं दिल्ली। जो ॿार मूंखे यादि कंदा आहिनि, मां बि उन्हनि खे यादि कंदो आहियां। जो मूंखे न बि यादि कंदा आहिनि त बि सभिनि खे यादि कंदो आहे, छो जो मूंखे त सभिनि खे वठी वञिणो आहे न। हा, जो मुंहिंजे द्वारा सृष्टि चक्र जी नॉलेज खे सम्झंदा आहिनि नंबरवार, उहो पोइ ऊच पद पाईंदा। ये बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। उहे टीचर आदि हूंदा आहिनि हद जा। इहे बेहद जो आहे। जो ॿारनि जे अंदर में, त ॿारनि जे अंदर में केतिरी ख़ुशी थियणी खपे, हुजणी खपे। बाप चईंदा आहिनि सभिनि खे, सभिनि जो पाठ हिकु जहिड़ो न थी सघंदो आहे। इन्हनि जो त पाठ हुयो
परंतु फॉलो करण वारा कोटनि में कोई निकिरंदा। चईंदा आहिनि बाबा असां 7 ॾींहंनि जो ॿार आहियूं, असां 1 ॾींहं जो ॿार आहियूं त पुंगरा ठहिरिया न। त बाप हर ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। नदी बि बरोबर पार करे आया न। बाबा जे अचण सां ई ज्ञान शुरू थियो। उन्हनि जी केतिरी महिमा आहे न। उहा गीता जे अध्याय त तव्हां जन्मांतर केतिरा बार पढ़िया आहिनि। फ़र्क़ु ॾिसो केतिरो आहे। किथे श्री कृष्ण भॻवानु वाच्य, किथे शिव भॻवानु वाच्य, शिव परमात्मा वाच्य। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। तव्हांजी ॿुद्धि में हाणे आहे। असां सचखंड में हुयासीं, सुख बि ॾाढो ॾिठो। 3/4 सुख ॾिसंदा आहियूं। बाबा ड्रामा सुख जे लाइ ई ठातो अथई, दुख जे लाइ न ठातो अथई। बाबा न चाहींदा आहिनि कि मुंहिंजा ॿार दुखी थियनि, लेकिन कई ॿारनि खे कर्म ई अहिड़ा कंदा आहिनि कि उन्हनि खे दुखी सुठो लॻंदो आहे। त हिन में बाबा छा करे। बाबा ड्रामा सुख जे लाइ ठातो अथई, दुख जे लाइ न ठातो अथई। इहे त पोइ तव्हांखे दुख मिलंदो आहे। लड़ाई त एतिरी जल्दी न लॻी सघंदी आहे। तव्हांखे ॾाढो सुख मिलंदो आहे। अधु थिए त पोइ एतिरो मज़ो बि न अचे। सॼे ॾींहं बाबा चवंदा आहिनि 3000 वर्ष त कोई। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो बाबा त सुख जे लाइ ड्रामो रचियो अथई न। इहे त पोइ तव्हांखे दुख मिलंदो आहे। लड़ाई त एतिरो जल्दी न लॻी सघंदी आहे। तव्हांखे ॾाढो सुख मिलंदो आहे। अधु हुजे त मज़ो न हुजे। 3500 वर्ष त कोई लड़ाई न हुई न। जे 5000 मां 3500 वर्ष लड़ाई न हुई, बीमारी आदि न हुई। हिते त ॾिसो बीमारी पिछाड़ी बीमारी लॻल आहे। सतयुग में थोरी ईअं कीड़े आदि हूंदा जो अनाज खाई वठंदा। इन करे उन्हनि जो नाम ई आहे स्वर्ग। त वर्ल्ड जो नक्शो बि तव्हांखे ॾिसणो खपे, तॾहिं सम्झी सघंदव। असल में भारत इहो हुयो, ॿियो कोई धर्म न हुयो। पोइ नंबरवार धर्म स्थापना करण वारा ईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे वर्ल्ड जी हिस्ट्री, जोग्राफी जो मालूम आहे। त हाणे जो भारत, पहिरों जो भारत। तव्हांजे सिवाइ बाक़ी सभु चई ॾींदा आहिनि नेति नेति। हाणे असां बाप खे न ॼाणंदा आहियूं। चई ॾींदा आहिनि उन्हनि जो कोई नाम रूप देश काल न आहे। नाम रूप न आहे त पोइ कोई देश बि न थी सघंदो। कुझु बि सम्झंदा न आहिनि। हाणे बाप कुझु बि सम्झंदा न आहिनि। नाम रूप न त पोइ कोई देश बि न थी सघंदो। हाणे बाप पंहिंजो यथार्थ परिचय तव्हां ॿारनि खे ॾियनि था कि मां केरु आहियां, किथे रहंदो आहियां, तव्हां केरु आहियो। अच्छा, मीठी सिकिलते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: सदा अपार ख़ुशी में रहण जे लाइ बेहद बाप जो बेहद जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। हुननि खे सिमरन करिणो आहे ऐं बाप खे फॉलो करे हलणो आहे। ॿियो आहे सदा तंदुरुस्त रहण लाइ पवित्रता खे अपनाइणो आहे। पवित्रता जे आधार सां हेल्थ, वेल्थ ऐं हैप्पीनेस जो वरसो मिलंदो आहे। वरदाना सर्व प्राप्तियुनि खे स्मृति में इमर्ज रखी सदा संपन्न रहण वारा संतुष्ट आत्मा ठहो।
संगम युग ते बाप दादा द्वारा जो प्राप्तियूं मिलियूं आहिनि न उन्हनि खे इमर्ज रूप में रहनि। जो प्राप्तियुनि जी ख़ुशी कॾहिं हेठि हलचल में न लाहे, सदा अचल रहंदव। संपन्नता अचल ठाहींदी आहे, हलचल खां छुड़ाए ॾींदी आहे। जो सर्व प्राप्ति संपन्न आहिनि न, जो सर्व प्राप्ति संपन्न आहिनि वो सदा राज़ी, सदा संतुष्ट रहंदा आहिनि। जो सर्व प्राप्ति संपन्न आत्मा आहे वो सदा राज़ी, सदा संतुष्ट रहंदा आहिनि। संतुष्टता सभिनि खां वॾो खज़ानो आहे। जंहिं वटि संतुष्टता आहे उन वटि सभु कुझु आहे। उहे इहे ई गीत ॻाईंदा आहिनि, पाइणो हुयो जो पाए वरितो। स्लोगन आहे, मोहब्बत जे झूले में वेही रहो त महिनत आपे ई छुटिजी वेंदी। बाबा खे यादि करो, ॾाढो प्यार सां बाबा सां मिठी मिठी ॻाल्हियूं करो। बाबा सां ॻाल्हियूं कंदे कंदे हर कर्म करो त महिनत सां आपे ई छुटिजी वेंदव। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।